अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम टुडे स्टॉक सगत अवां जी मेज़बान फरहा औरंगज़ेब। नाज़रीन, अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में हिकु अहिड़े इशू जे हवाले सां ॻाल्हाए रहिया आहियूं जेको इलाही संगीन आहे। पाणी हिकु त असां वटि घटि आहे ऐं अगरि आहे त उहो साफ़ न आहे। पाणी गंदो पाणी वापराइण सां हज़ारे बीमारियूं जनम वठनि थियूं, जिन में चमड़ी जी बीमारी आहे, हेपेटाइटिस आहे, गैस्ट्रो, डायरिया या इन जहिड़ियूं खोड़ सारी बीमारियूं आहिनि। सॼी दुनिया हिन वक़्तु पाणी जी खोट जो शिकार आहे ऐं गंदे पाणी वापराइण सबबि हज़ारनि ई बीमारियुनि खे मुंहुं ॾेई रही आहे। हमेशा जीअं असां डिस्कशन करण लाइ स्टूडियो में मौजूदु हूंदा आहिनि सीनियर तर्जुमा निगार जनाब फैज़ ब्रोही साहब। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। सर, अॼु असां गंदे पाणी जे हवाले सां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। सॼी सिंध हिन वक़्तु गंदे पाणी जो शिकार आहे ऐं जेके ख़ासि तौर ते नंढा ॿार आहिनि उहे वाटर बॉर्न डिज़ीज़ में मुब्तला आहिनि। हमेशा जीअं हिकु रिपोर्ट तयारु कंदा आहियूं नाज़रीन, पहिरीं उहा रिपोर्ट ॾिसंदासीं, उनखां पोइ प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। जहिड़ी रीति पाकिस्तान जी आबादी वधी रही आहे त मुस्तक़बिल में पाणी जी खोट अञा शदीद थी वेंदी ऐं जेका पाण सां तबाह कंदड़ सूरतहाल आणे सघे थी। पाकिस्तान में 1950 जे ॾहाके में 5000 मीटर फी माण्हू पाणी मौजूद हुयो, जेको हाणे 800 मीटर फी माण्हू ताईं पहुची वियो आहे। इन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त पाणी जो मसइलो केतिरो ख़तरनाक हद ताईं वधी रहियो आहे। साफ़ पाणी मुहैया न हुजण सबबि, खारो ऐं गंदो पाणी इस्तेमाल करण सबबि केतिरियूं ई बीमारियूं जहिड़ो कारी साई, दम, टीबी, उरड़ी ऐं चमड़ी, पेट जी बीमारी समेत ॿियूं बीमारियूं मुंहुं कढनि थियूं। गदले पाणी सबबि थींदड़ बीमारियुनि करे हर साल पाकिस्तान में 53,000 ॿार फौत थी वेंदा आहिनि, जॾहिं त जर वारो पाणी जेको पीअण लाइ सभ खां वधीक इस्तेमालु कयो वेंदो आहे, उनमें सैंकियो मिलण सबबि बीमारियुनि में इज़ाफ़ो थियो आहे। जेकॾहिं ॾिठो वञे त समूरी सिंध पाणी जे खोट जी वर चढ़ियल आहे, पर मिठी, उमरकोट, बदीन, ठटो, सिजावल, ॼामशोरो सभ खां वधीक मुतासिर आहिनि। थर जी 80% आबादी ज़रात ऐं पाणी सां ॻंढियल आहे। थरपारकर ज़िले जे पाणी में सैंकियो मिलियल आहे, जंहिंजी शरह 20,000 खां 40,000 ppm ताईं रिकॉर्ड कई वई आहे, जॾहिं त आलमी इदारनि जी रिपोर्ट मूजिबि इहा शरह फ़क़ति 500 ताईं हुजणु घुरिजे। सिंध में साफ़ पाणी जी फ़रहामी वारो मसइलो तेसीं ताईं हल न थींदो जेसीं ताईं तालके खां यूसी लेवल ताईं साफ़ पाणीअ लाइ क़दम खयां वञनि। इन ॻाल्हि खां असां चङी रीति वाक़िफ़ आहियूं त पाणी साफ़ न हुअण करे केतिरियूं ई बीमारियूं पखिड़िजी रहियूं आहिनि। साफ़ पाणी फ़रहामी त हिकु ख़्वाब थींदो पियो वञे ऐं उन जे उबतड़ हाणे पाणी जी निचकारी शुरू थी वई आहे। पाणी ऐं हवा उन्हनि कुदरती वसीलनि में शामिल हुयूं जेके इंसान खे तबिके जी बुनियाद ते न पर कुदरत सभिनी खे बराबरी जी बुनियाद ते ॾींदी आई आहे। इंसान पाण बि कुदरत जो हिसो आहे, पर जहिड़ी रीति असां कुदरत ख़िलाफ़ जंग जोठे रखी आहे, उहा सरमायादारी निज़ाम जी ॾिनल आहे, जेको निज़ाम नफ़े ऐं शयुनि जे विकिरे लाइ का बि हद मुक़ररु नाहे। जेकॾहिं हंगामी बुनियादनि ते पाणी जी निचकारी खे हथी ॾियणु, पाणी जे बचाव ऐं वधीक बहितर तरीक़े सां इस्तेमाल लाइ क़दम न खयां विया त बहरान वधीक शदीद थी वेंदो। होॾां गंदो पाणी समुंड में छोड़ थियण करे न रुगो झंगली जीवत मुतासिर थी रही आहे, पर उन जी नस्ल कशी बि थी रही आहे। तिमर जा ॿेला जेके मच्छी पैदा करण जी नर्सरी आहिनि, उहे ख़तम थी रहिया आहिनि। कराची जो 88% गंदो पाणी सिंध जे समुंड में छोड़ कयो वञे थो। सनती किचिरो ऐं गंदो पाणी समुंड में छोड़ थियण सबबि कराची जा सामुंडी इलाइक़ा इब्राहिम हैदरी ऐं चश्मा ॻोठ सख़्तु मुतासिर थी रहिया आहिनि। गंदो पाणी छोड़ थियण सबबि आबी जीवत सां गॾु बिनाथियात पिणु मुतासिर थी रही आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जंगी बुनियादनि ते पाणी जे मसइले खे हल करण लाइ पॉलिसियूं जोड़ियूं वञनि। नाज़रीन, रिपोर्ट अवां ॾिठी, उमेद कयां थी त अव्हांखे रिपोर्ट ज़रिए खोड़ सारी ॼाण मिली हूंदी। सर, अवां बि रिपोर्ट ॾिठी। हिन वक़्तु असांजो जेको सभ खां वॾो इशू आहे उहो हिकु त पाणी जी खोट ऐं ॿियो इशू इहो आहे त पाणी गंदो आहे। ज़ाहिर जॾहिं गंदो पाणी असां वापराईंदासीं त हज़ार ई बीमारियूं आहिनि जेके उन मां जनम वठंदियूं। अवां छा था सम्झो? महिरबानी मिसफरा, जहिड़े नमूने मां रिपोर्ट में असांजे नाज़रीन खे ॾेखारियो आहे या जेको मां ॾिसी सघियुमि सम्झी सघियुमि, अफ़सोसनाक सूरत हाल आहे। ऐं मां सम्झां थो त पाणी ज़िंदगी आहे। ऐं डॉक्टर त कोन आहियां, एज़ अ जेको आहे सो एज़ अ ह्यूमन मां उन पाणी जो अंदाज़ो लॻाए सघां थो। पाणी जेको आहे सो चाहे उहो पीअण जे लाइ हुजे या इस्तेमालु करण जे लाइ हुजे, मां सम्झां थो पाणी ज़िंदगी आहे। पाणी जे बग़ैर त ज़िंदगी बि कुझु कोन्हे। ॻाल्हि कजे जेको असां पाणी पीयूं था या रध पचाव में इस्तेमालु कयूं था, उहो हिफ़्ज़ान सिहत जे मुताबिक़ आहे या न आहे। ॾिसो, पाणी जेको असांजो या त जेको ज़मीन मां पाणी असां वठूं था या असां वटि जेको सप्लाई थिए थी वाटर सप्लाई थ्रू,
त उन ॿिन्ही पाणी में हिकिड़ा कंपाउंड्स हूंदा आहिनि, कंपोनेंट्स हूंदा आहिनि, उहे जेकॾहिं बैलेंस्ड आहिनि त उहो इंसान जी सिहत जे लाइ सुठो आहे। जेकॾहिं उन में जेकॾहिं सेंकियो वधीक आहे या सल्फर जी उन में घटिताई आहे या घणाई आहे, या उन में काफ़ी शयूं 4, 5, 6 मुरकब हूंदा आहिनि, उन्हनि में जेकॾहिं हिकिड़ो बि जेकॾहिं उहो वधीक आहे त उहो तव्हांजे लाइ हानिकार थी सघे थो। असां जेकॾहिं पंहिंजे मुल्क जी ॻाल्हि कयूं त असां वटि बदकिस्मती सां कुझु पोयनि ॾहाकनि खां जेको समुंडी सतह जेको असां वटि डेल्टा में पाणी न वञण जे करे सामुंडी सतह पाणी वधण जे करे जेको ग्राउंड लेवल वाटर आहे उहो मथे वधियो आहे। उन में अजीब हिकिड़ा जेके हाणे जेकॾहिं असां ठटे जी ॻाल्हि कयूं या थरपारकर मिठी जी ॻाल्हि कयूं त उते त पाणी बिल्कुलु ज़हरीलो आहे। ऐं उहे माण्हू तव्हां ॾिसंदो त 20 सालनि जो ॿार बि तव्हांखे ईअं लॻंदो त को बिल्कुलु कोई 50-60 साल जो हुजे, उनजा हॾा, उनजो जिस्म, उनजी चमड़ी बिल्कुलु तव्हांखे उहो लॻंदो त हिकिड़ो बीमार क़िस्म जो जिस्म आहे। त हाणे इहो असांजे जेकॾहिं वरी असां ठठे अचूं या ॿिया जेके लाड़ वारा इलाइक़ा आहिनि उते त माण्हुनि जी ज़िंदगी जेका हींअर बिल्कुलु मूंखे त हैरानगी आहे त उहे माण्हू कीअं अहिड़ो गंदो पाणी गदिलो पाणी पी करे ज़िंदा रहनि था। वरी जेकॾहिं असां पंहिंजे वॾनि शहरनि में अचूं, ख़ासि तौर ते कराची जी ॻाल्हि कयूं त कराची में न पीअण जो साफ़ु पाणी आहे। मां सम्झां थो अधु खां वधीक जेका पॉपुलेशन आहे, जेका 3 करोड़ पॉपुलेशन आहे, उन 3 करोड़ मां 1.5 करोड़ माण्हू जेके आहिनि उहो गंदो पाणी था पीअनि। हाणे जेकॾहिं तव्हां गंदो पाणी वापरायो था त उन सां गॾु तव्हां सां जेके वाटर रिलेटेड वाटर बॉर्न डिज़ीज़ आहिनि, तव्हां ॾिसो हर 3 माण्हू असांजो ॿाहिरि में वञो हर 3 माण्हू हेपेटाइटिस B या C जो शिकार आहे। शहरनि में तव्हां ॾिसो हर माण्हू सां को न को पेट जा मसइला आहिनि। हुकूमत ते वक़्त जी ज़िमेदारी हुजणु घुरिजे त भई ॿियूं सभु शयूं ज़रूरी आहिनि पर पाणी, अटो, लजो इहे सभु शयूं तमामु ज़रूरी आहिनि। असां वटि कराची में जेकॾहिं तव्हां इदारनि सां ॻाल्हायो चवंदा त भई हब डैम में बारिशूं कोन थियनि, पाणी कोन्हे, हाले जी जेका उहा लेक उहा सुकल आहे, ईअं कोन्हे, दरिया मां पाणी अचे थो। पर उते सफ़ाई सुथराई वारो जेको निज़ाम आहे या जेको वाटर बोर्ड जो ट्रीटमेंट वारो जेको निज़ाम आहे उहो बि हींअर नाकारा थी चुको आहे। ॿियो वरी जेको उनजूं लाइन्स आहिनि उहे बि आउटडेटेड आहिनि। उहे लाइनूं जेके आहिनि सीवरेज जूं लाइनूं बि जेके आहिनि उहे पीअण वारे पाणी सां मिक्स थियनि थियूं। ऐं टी जेका ॻाल्हि उहा अञा वधीक तकलीफ़ वारी इहा आहे त कराची जो हर माण्हू जेको आहे हिकिड़ो इहो मुतासिर आहे त उहो टैंकर्स जे लाइ लखे रुपया जेको आहे सो माण्हू करोड़ रुपया, मुंहिंजे ख़्याल में करोड़ त वॾो नंढो अमाउंट आहे। मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी मां रिपोर्ट पढ़ी कराची में तक़रीबन कोई 18-20 अरब रुपए जो जेके आहिनि उहे टैंकर्स अचनि था पिया। त हाणे ॾिसो त हिकिड़ो हेॾो वॾो शहर आहे, मेट्रोपॉलिटन शहर आहे, उन शहर जा जेकॾहिं शहरी पीअण जे पाणी जे लाइ, साफ़ु पीअण जे पाणी जे लाइ तरसंदा हुजनि ऐं तव्हांजी जेकॾहिं ॿारणी जी ॻाल्हि कयूं उते माण्हू पीअण जे पाणी जे लाइ जेके उहे जेकॾहिं पाणी आहे त उहो ज़हरीलो पाणी आहे। त इन में ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असांजे जेके बि इदारा आहिनि, जीअं कराची वाटर एंड सीवरेज बोर्ड आहे, हैदराबाद में वासा आहे, इन्हनि इदारनि जे मथां इहा ज़िमेदारी आहे त भई जेको पाणी आहे ख़ासि तौर ते जेको तव्हां पीअण जे लाइ सप्लाई कयो था, ॾिसो पाणी उहो पाणी असां पीअंदा बि आहियूं, उहो पाणी असां रत पचाए में बि इस्तेमालु कंदा आहियूं। पर हाणे उहो जेकॾहिं तव्हांजो हुते सही ट्रीटमेंट कोन थी थिए या उहे जेके लाइन्स तव्हांजूं जेके आहिनि उहे किथे न किथे लीक आहिनि या पाणी चोरी थिए थी, उन्हनि इदारनि जी ज़िमेदारी आहे त आम माण्हू जेको आहे उनखे कम से कम हिकिड़ो साफ़ु सुथिरो पाणी मिले। जेकॾहिं को माण्हू मिनरल वाटर अफोर्ड कोन थो करे त एटलीस्ट त उहो टेप वाटर बि जेको आहे उहो उनजे पीअण जे लाइ सर कुझु अरसो पहिरीं इहो हुयो जो सुप्रीम कोर्ट जे निगरानी में या सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते हिकु वाटर कमीशन ठाही वई हुई जेके सॼे सिंध जा दौरा करे रही हुई ऐं जेका हालत हुई उहो इंतिहाई ॾुखोईंदड़ हुई त जेके असांजा सिंध जा अबोज माण्हू आहिनि उहो इलाही ख़तरनाक सूरत हाल जे वेझो आहिनि हिन वक़्तु। अवां छा सम्झो था त उहा कमीशन उन पंहिंजो कमु रोके छॾियो, कहिड़ा सबब आहिनि जो उहे कमीशन पंहिंजा कमु न करे सघी, उन शइ खे पूरो न करे सघी? ॾिसो जेकॾहिं असां उन कमीशन जी ॻाल्हि कयूं त हिकिड़ो सुठी हिकिड़ी शुरूआत हुई। जीअं सखर जे माण्हुनि खे इहो चयो वियो, लाड़काणे जे माण्हुनि खे इहो चयो वियो त भई तव्हां जेको तव्हांजो सीवरेज जो पाणी आहे उनखे तव्हां इंडस दरिया में जेको आहे उनखे छोड़ न कयो। पर उहो उतां हद दख़लियूं हटाई वियूं, उहे जेके सीवरेज जूं लाइन्स पाइप्स हुया उहे बंदि कया विया ऐं जेके जंहिं शहर मां ॻोठ मां जेकॾहिं को जेकॾहिं कैनाल वञे पियो उनखे साफ़ु सुथिरो कयो वियो। पर उहो हिकिड़ो कंटिन्यूस प्रोसेस न हुयो। उहो कुझु अरसे जे लाइ हुयो जेसि ताईं जज साहब जी कमीशन जा मेंबर्स हुआ, उहे जिते वेंदा हुआ उते इंक्रोचमेंट्स हटाया वेंदा हुआ, उते जेको आहे उहे सीवरेज जूं लाइनूं जेके आहिनि उहो उते उनजी जेको छोड़ आहे उहो उन्हनि कैनाल्स मां बंदि कयो वेंदो। पर वरी उनजे वञण खां पोइ उहो साॻियो इन में फ़र्क़ु मां सम्झां थो सिर्फ़ु कमीशन ठहणु या इदारा हर माण्हू खे पंहिंजी ज़िमेदारी ॾिसो। तव्हां वटि जेकॾहिं इहे इदारा आहिनि, असां वटि ऑलरेडी इदारा बि असां वटि आहिनि, उन्हनि इदारनि उन्हनि जो फ़र्ज़ु आहे त पंहिंजी ज़िमेदारी निभाइनि।
ॿियो वरी त तव्हां ॾिसो न जेकॾहिं असां शहरनि खे पंहिंजी ज़िमेदारी निभाइणु घुरिजे। असां वटि जेकॾहिं असां कराची शहर जी ॻाल्हि कयूं त हिकिड़े हंधि माण्हुनि खे पीअण जे लाइ पाणी जो क़तरो कोन्हे, उते तव्हां ॾिसंदो हिकिड़ो माण्हू वॾो हिकिड़ो महल आहे या वॾा हुन जा फार्म हाउस आहिनि, उते जेको आहे उहे उन्हनि वटि सीवरेज, उन्हनि वटि लाइनूं आहिनि पाणी जूं, किथां थियूं अचनि उहो बि हिकिड़ो सुवालु आहे। त घुरिजे इहो इदारनि खे त भई तव्हां जेके माण्हू ज़रूरत जे लाइ इस्तेमालु कनि था, सभ खां पहिरियों तव्हां उन्हनि खे ॾियो, घरनि जे खे ॾियो, उन्हनि जे इस्तेमाल जे लाइ ॾियो। उन खां पोइ जेकॾहिं पाणी बचे त पोइ तव्हां एग्रीकल्चर जे लाइ ॾियो या फार्म्स जे लाइ ॾियो। सर, प्रोग्राम में वक़्तु थियो आहे ब्रेक जो। नाज़रीन, प्रोग्राम में वक़्तु थियो आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ कोशिशि कंदासीं त असां इन हवाले सां जेका कमीशन, वाटर कमीशन सुप्रीम कोर्ट जी निगरानी में ठही हुई, उन हवाले सां जेके सीनियर कानूनदान आहिनि शाहाब ओस्तो साहब, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करे सघूं ऐं उन जा बि पॉइंट इन हवाले सां वठी सघूं। प्रोग्राम में वक़्तु थियो आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधाईंदासीं।